अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ो हाल आहे? मुंहिंजो ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे। रांधण लॻ ॻोठ वली मोहम्मद गोरड़ में ही 8 खां 9 साल नौजवान नंढड़ो आहे जंहिंजो नालो ज़ाकिर हुसैन चांडियो आहे। हिनजे वालिद जो नालो आहे इम्तियाज़ चांडियो। इम्तियाज़ न अख्तियार चांडियो। दोस्तों, ही नौजवान पहिरें क्लास में पढ़ंदो बि आहे ऐं संदसि जो नूर जो मसइलो आहे। हिन जी अखियुनि में जेको आहे त रोशनी घटि आहे। ही हिन ख़ूबसूरत दुनिया खे उन रीति नथो ॾिसी सघे जीअं ॾिसणु खपे। अबा काऊं पढ़ंदो आहीं? नालो छा अथई? तुंहिंजे पीउ जो नालो छा आहे? अच्छा, स्कूल पढ़ंदो आहीं? काऊं पढ़ंदो आहीं? टियों पढ़ंदो आहीं? पोइ किताबनि ते नज़र पए थी? जीअं घणी पए थी या थोरी? सो दोस्तों, वस वारनि उन्हनि दोस्तनि खे अपील आहे जेके दोस्त हर वक़्तु मदद कंदड़ आहिनि। सो ॻोठ वली मोहम्मद गोरड़ जो ही नंढड़ा नौजवान आहे, हिन जी इलाज जे लाइ मदद कई वञे। पैसा त हिनखे केतिरा ई मिलनि था पिया, उहे खपी बि वञनि था, छो जो गुरबत जो जान आहे। अगरि चंद पैसा को दोस्त सो पैसनि जी मदद हिन वटि दोस्त घणा कनि था, पर को बि दोस्त अहिड़ो न आहे जेको हिन जो मुसलसल इलाजु कराए सघे। असांजे उन्हनि वस वारनि दोस्तनि खे अपील आहे त हिन जो इलाज जे लाइ मदद कई वञे। हिन जो चहिरे जो जेको नूर आहे, जेको अखियुनि जो नूर आहे, उहो न आहे जेको हुजणु खपे जीअं असांजो आहे। सो हिन जूं अखियूं तव्हां ॾिसी सघो था, मुकमल वाइट थी चुकियूं आहिनि। दोस्तनि खे अपील आहे त हिन जो इलाज जे लाइ मदद कई वञे।